नाज़रीन कभी ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं त आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर इंजीनियरिंग डिवीज़न रावलपिंडी हेडक्वार्टर्स जो दौरो कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर इंजीनियरिंग डिवीज़न रावलपिंडी हेडक्वार्टर्स जो दौरो कयो आहे। ISPR पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त पाक आर्मी अर्बन सर्च एंड रेस्क्यू टीम आर्मी चीफ के ब्रीफिंग ॾिनी। ISPR मूजिबि आर्मी चीफ के तुर्किया में ज़िलज़िले मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवाइयुनि बाबति बि ब्रीफिंग ॾिनी वई आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर रेस्क्यू टीम जी कोशिशनि जी वाखाण कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया नाज़रीन। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर इंजीनियरिंग डिवीज़न रावलपिंडी हेडक्वार्टर्स जो दौरो कयो आहे। ISPR पारां जारी कयल बयान मूजिबि पाक आर्मी अर्बन सर्च एंड रेस्क्यू टीम आर्मी चीफ के ब्रीफिंग ॾिनी आहे। ISPR मूजिबि आर्मी चीफ के तुर्किया में ज़िलज़िले मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवाइयुनि बाबति बि ब्रीफिंग ॾिनी वई आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर रेस्क्यू टीम जी कोशिशनि जी वाखाण कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया नाज़रीन। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर इंजीनियरिंग डिवीज़न रावलपिंडी हेडक्वार्टर्स जो दौरो कयो आहे। ISPR पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त पाक आर्मी अर्बन सर्च एंड रेस्क्यू टीम आर्मी चीफ के ब्रीफिंग ॾिनी आहे। ISPR मूजिबि आर्मी चीफ के तुर्किया में ज़िलज़िले मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवाइयुनि बाबति पिणु ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर रेस्क्यू टीम जी कोशिशनि जी वाखाण कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया नाज़रीन। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर इंजीनियरिंग डिवीज़न रावलपिंडी हेडक्वार्टर्स जो दौरो कयो आहे। ISPR पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त पाक आर्मी अर्बन सर्च एंड रेस्क्यू टीम आर्मी चीफ के ब्रीफिंग ॾिनी आहे। ISPR मूजिबि आर्मी चीफ के तुर्किया में ज़िलज़िले मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवाइयुनि बाबति पिणु ब्रीफिंग ॾिनी वई आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर रेस्क्यू टीम जी कोशिशनि जी वाखाण कई आहे। अहम ख़बरों ते पहुचायूं पिया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर इंजीनियरिंग डिवीज़न रावलपिंडी हेडक्वार्टर्स जो दौरो कयो आहे। ISPR पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त पाक आर्मी अर्बन सर्च एंड रेस्क्यू टीम आर्मी चीफ के ब्रीफिंग ॾिनी आहे। ISPR मूजिबि आर्मी चीफ के तुर्किया में ज़िलज़िले मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवाइयुनि बाबति पिणु ब्रीफिंग ॾिनी वई आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर रेस्क्यू टीम जी कोशिशनि जी वाखाण बि कई आहे।